दोस्तों भाइरो भेनरो और जेके ॾिसण पयूं बाबा इन जा तो चवां मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो अॼु भोतार मुंहिंजो अहम ऐलान करण वारो आहे। भोतार तू ही आहे भोतार मुंहिंजो हे आहे वो छटी हेरे ॾेल छा आहे त मूं पंहिंजे मथां इन करे रखी आहे त जीअं जेको ही जेको सायो मुंहिंजो आहे माना पाछो आहे हिन जे मथां पवे। अच्छा हिन हां छा सच थी लगे। हा दोस्तो ॻाल्हि इहा आहे त पेट्रोल महांगो थी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे, बिजली महांगी थी वई आहे ऐं इहे तेल वेल सभु शयूं महांगियूं थी वयूं आहिनि, साबुण महांगा थी विया आहिनि। तव्हां वेची नथा सघो, धप खयो थी वञे तव्हां मां। इहे सभु बाबा हिकिड़ो मिंट तकड़ न कर तोखे वॾी तकड़ आहे, घर वञिणो आहे न, ऐलान भोतार जो ॿुधी पोइ वञे। अॼु मुंहिंजो भोतार अहम ऐलान करण वारो आहे। साईं तव्हां कम खे शुरू कयो। तकड़ी शुरू कर यार ॻाल्हाइनि था मां हिकिड़ो तव्हांजे फ़ाइदे लाइ आयो आहियां हिते त तव्हां गिह लाइ ऐं पेट्रोल लाइ परेशान हो त मां अॼु अहम ऐलान थो कयां त जेके गिह ऐं पेट्रोल जा हिते बम किरिया आहिनि महांगाई जा, मां ऐलान थो कयां हिन तव्हां पंहिंजे वोटरनि खे तव्हां ॻोठ वारनि खे त इहो जेको गिह महांगो थी वियो आहे जेको हिन महिल जेतिरे में मिले थो तव्हांखे सुभाणे सुबुह जो माना तोखे गिह जी रेट जी भी खबर ना है जो जेतिरे मिले तो बाबा 550 रुपया तो मिले। मां सम्झां थो ॻाल्हि खे पर असां मां 550 उन करे नथो चवां तव्हां दिलि जा कमज़ोर हो, ग़रीब माण्हू हो, हर भरू कंहिंखे अटे पइजी वञे, उन करे इहो गिह सुभाणे सुबुह जो तव्हांखे मुंहिंजे धिको आहे न त मां सभु पंहिंजे मुलाज़िमनि खे चई थो छॾियां इहो गिह तव्हांखे इनशाअल्लाह में मिलंदो। बाबा रेट लिस्ट तव्हांखे मिलंदी ऐं उन खां अलावा सुभाणे सुबुह जो माना 8 बजे खां वठी 11 बजे ताईं तव्हां मुंहिंजे पेट्रोल भराए सघो था पंहिंजी गाॾियुनि में ऐं उहो तव्हांखे पेट्रोल इनशाअल्लाह ताला हिन में मिलंदो। तव्हांजे पेट्रोल ॾाढो अञा महांगो मिलंदो न महांगो न मिलंदो, उहो तव्हांखे रेट लिस्ट मुंहिंजो सेक्रेटरी ॾींदो। लीटर घणे आहे उहो तव्हांखे रेट लिस्ट मिलंदी। अरे पोसो सिधो चवण हे चाहे मिलंदो। परेशान न थियो त इहो मां छा चयो, इहा तव्हांखे लिस्ट मिलंदी, रेट लिस्ट तव्हां पाण पढ़जो। सेक्रेटरी रेट लिस्ट लिस्ट में रियायत आहे। हा रियायत आहे रियायती पैकेज तव्हां पढ़ी सघो था। हलो सेक्रेटरी ठीकु आहे न बाबा। हा पारा थो मुंहिंजे पेट्रोल पेट्रोल जेको आहे 180 वारो 400 रुपया ऐं जेको आहे ॿियो छा आहे घी 700 रुपया। अरे मार पोइ कहिड़ो रेट थी हुई लिस्ट ॾे इहो आहे नी घर में कोन यादि बाबा मां त चवां थो वोट न ॾिजो, छा न ॾिजो, वोट न ॾिजो।